केमिस्ट्री क्लास 10 बाप 3 सबक 15 हिस्सो पहिरियों तसवुराती खाको कॉन्सेप्ट मैप। आवां केमिस्ट्री उस्ताद नजूला चन्ना आवां के सिंध ऑनलाइन स्कूल में भली का असांजे जो लेक्चर जो मौजू है तसवुराती खाको कॉन्सेप्ट मैप। कॉन्सेप्ट मैप या कॉन्सेप्ट डायग्राम में ऑर्गेनिक कंपाउंड्स के बारे में पढ़ंदासीं ऐं ऑर्गेनिक कंपाउंड्स के समझण जे लाइ चैप्टर में जेके असां तसवुर पढ़िया हुआसीं उन्हनि खे हिकु हिकु करे असां वाज़ियो कंदा ऐं सम्झण जी कोशिशि कंदा हलंदासीं। ऑर्गेनिक कंपाउंड्स नामियाती मुरकब असां नामियाती मुरकबनि जे बारे में पढ़ियो हुयोसीं त अहिड़ा मुरकब जेकी हाइड्रोजन ऐं कार्बन ते मुश्तमिल हुजनि उन्हनि खे नामियाती मुरकब या ऑर्गेनिक कंपाउंड्स चइबो आहे। ऑर्गेनिक कंपाउंड जा जेकी सोर्सिस आहिनि जिन मां असांखे नामियाती मुरकब हासिलु थींदा आहिनि उहे ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि। हिकु हूंदो आहे जानदार शयूं, ॿियो हूंदो आहे वरी मसनूई तरीक़ो। मसनूई तरीक़े में लेबोरेटरीज़ जे अंदरि जेके नामियाती मुरकब तयारु थियनि था उहे सभु शामिलु आहिनि ऐं वरी जेकी जानदार शयूं आहिनि उन्हनि में ॿ वॾा ग्रुप आहिनि। हिकिड़ो एनिमल्स जानवरनि मां जेके असांखे हाइड्रोकार्बन्स हासिलु थियनि था ऐं ॿियो प्लांट्स ॿूटनि मां जेके असांखे हाइड्रोकार्बन्स हासिलु थींदा आहिनि। जानवरनि जे जिस्मनि मां असांखे प्रोटीन्स ऐं फैट्स जेके हासिलु थियनि था उन्हनि जे अंदरि ऑर्गेनिक कंपाउंड्स जी तमामु वॾी वैरायटी ऐं तमामु वॾा मुरकब मौजूदु हूंदा आहिनि जेकी असांखे गोश्त में, अंडे में, खीर में ऐं जेकी ऑयल थियनि था उन्हनि में हासिलु थियनि था। ॿूटा जेकी असांखे ऑर्गेनिक कंपाउंड जो वॾो ज़रियो तौर ते असांखे हासिलु आहिनि उन्हनि ॿूटनि में हिकिड़ा ॿूटा त लाइव प्लांट्स आहिनि यानी कि जेकी ज़िंदा ॿूटा आहिनि ऐं ॿिया वरी डेड प्लांट्स आहिनि जेकी ॿूटा मरी विया आहिनि, जेकी ॿूटा किरी ख़तमु थी ज़मीन जे हेठां दॿिजी विया आहिनि उहे समूरा डेड प्लांट्स पिणु ऑर्गेनिक कंपाउंड्स जो तमामु वॾो ज़रियो आहिनि। ज़िंदा ॿूटनि में असांखे कार्बोहाइड्रेट्स मिलंदा आहिनि, मिसाल जे तौर ते जीअं पटाटो आहे, जीअं चांवर आहिनि, अनाज आहे, फसल आहिनि। प्रोटीन्स असांखे ॿूटनि मां हासिलु थींदियूं आहिनि, असांखे ऑइल्स ॿूटनि मां हासिलु थींदियूं आहिनि। तेल जीअं सूरजमुखी जो तेल आहे, सोयाबीन जो तेल आहे, ज़ैतून जो तेल आहे। प्रोटीन्स जीअं दालुनि जी सूरत में असांखे मिले थी ऐं विटामिन्स जेके फ्रूटनि जे अंदरि असांखे विटामिन सी, के, विटामिन ए जी सूरत में मिलनि थियूं। इहे विटामिन्स, तेल, प्रोटीन्स ऐं कार्बोहाइड्रेट्स ऑर्गेनिक कंपाउंड्स जो तमामु वॾो अलॻि अलॻि ज़रियो आहिनि। जेकी मुअल ॿूटा आहिनि जेकी ज़मीन जे हेठां दॿिजी विया आहिनि उन्हनि खे मिलियन साल गुज़रण खां पोइ ते उन्हनि जो बायोकेमिकल प्रोसेस थियो आहे ऐं उहो जेको काठ आहे वणनि जो, ॿूटनि जो, उहो उन बायोकेमिकल प्रोसेस जे ज़रिए सदियुनि ऐं मिलियन सालनि गुज़रण खां पोइ ते उन काठ खे ऑर्गेनिक कंपाउंड्स में तब्दील करे छॾियो आहे। उहे ऑर्गेनिक कंपाउंड हिकिड़ो आहे कोल जंहिंखे असीं कोयलो सॾियूं था, ॿियो आहे पेट्रोलियम ऐं टियों आहे नेचुरल गैस। इहो कोयलो, पेट्रोलियम ऐं नेचुरल गैस इन्हनि में तमामु घणे क़िस्मनि जा ऐं तमामु घणे मिक़दार में नामियाती मुरकब मौजूदु हूंदा आहिनि जेकी इन्हनि जी फ्रैक्शनल डिस्टिलेशन वग़ैरह सां करे असीं अलॻि अलॻि उहे हाइड्रोकार्बन या नामियाती मुरकब हासिलु कंदा आहियूं। यानी ऑर्गेनिक कंपाउंड्स जो जेके ज़रिया आहिनि उहे मुख्य तौर ते टे आहिनि। हिकिड़ो आहे लेबोरेटरी में हथरादू तौर ते नामियाती मुरकब तयारु करणु, ॿियो आहे जानवरनि जे जिस्मनि मां नामियाती मुरकबनि जी हासिलात, टियों आहे ॿूटनि मां नामियाती मुरकबनि जी हासिलात। ऑर्गेनिक कंपाउंड्स जा फार्मूला। हर मुरकब खे लिखण जे लाइ असां मुख़्तलिफ़ फार्मूलनि जो इस्तेमालु कंदा आहियूं। नामियाती मुरकबनि खे ज़ाहिर करण जे लाइ असां चइनि क़िस्मनि जा फार्मूला इस्तेमालु कंदा आहियूं। नंबर पहिरियों फार्मूलो आहे मालिक्यूलर फार्मूला। मिसाल जे तौर ते ब्यूटेन ऑर्गेनिक कंपाउंड आहे, उनजो मालिक्यूलर फार्मूलो आहे C4H10। बेंज़ीन हिकिड़ो ॿियो ऑर्गेनिक कंपाउंड आहे, उनजो मालिक्यूलर फार्मूलो आहे C6H6। हाणे ॾिसो मालिक्यूलर फार्मूलो तव्हांखे सिर्फ़ु ॿिनि सवालनि जा जवाब ॾींदो। हिकु इहो त ॾिनल मुरकब में कहिड़ा आंसर मौजूदु आहिनि ऐं उन्हनि आंसरनि जा आइटम केतिरा आहिनि। तव्हां खां कोई सवाल करे त बेंज़ीन में कहिड़ा आंसर हूंदा आहिनि त तव्हां फार्मूलो ॾिसी चवंदोसि कार्बन ऐं हाइड्रोजन।
तव्हां खां पुछा करे त इन जा एटम केतिरा हूंदा आहिनि, त मालिक्यूलर फार्मूलो तव्हांखे ॿुधाईंदो त कार्बन जा 6 एटम ऐं हाइड्रोजन जा 6 एटम मौजूदु हूंदा अथसि। मालिक्यूलर फार्मूला खां पोइ असां वरी इन्हनि मुरकबनि खे या ॿियनि नामियाती मुरकबनि खे स्ट्रक्चरल फार्मूले ज़रिए बि ज़ाहिर करे सघूं था या लिखंदा आहियूं। स्ट्रक्चरल फार्मूलो छा कंदो आहे, असांखे ॿुधाईंदो आहे त जीअं हे ब्यूटेन आहे, नॉर्मल ब्यूटेन, इन ब्यूटेन जा इहे जेके कार्बन आहिनि 4 ऐं हाइड्रोजन आहिनि 10, इहे पाण में आख़िरकार जुड़ियल कीअं आहिनि, इन्हनि जी अरेंजमेंट कीअं आहे, त तव्हांखे स्ट्रक्चरल फार्मूलो ॿुधाए थो त नॉर्मल ब्यूटेन में इहे जेके 4 कार्बन आहिनि हिक ॿिए सां सिंगल सिंगल कोवेलेंट बॉन्ड जे ज़रिए ॻंढियल आहिनि ऐं बक़ाया उन्हनि जा जेके इलेक्ट्रॉन आहिनि उहे हाइड्रोजन सां सिंगल कोवेलेंट बॉन्ड जे ज़रिए ॻंढिया पिया आहिनि। इहो त थियो नॉर्मल ब्यूटेन जो स्ट्रक्चरल फार्मूलो। ऐं वरी आइसोब्यूटेन, जेको आइसोमर आहे ब्यूटेन जो, उन जी स्ट्रक्चर तव्हां ॾिसो त 3 कार्बन पाण में सिंगल कोवेलेंट बॉन्ड जे ज़रिए अटैच थियल आहिनि ऐं जेको विचों कार्बन आहे उन सां वरी हिकिड़ो ॿियो मिथाइल ग्रुप अटैच थियल आहे। हाणे हे ब्रांच्ड फार्मूलो आहे। इहो समूरो असांखे स्ट्रक्चरल फार्मूलो ॿुधाए सघे थो, यानी 3 सवालनि जा जवाब स्ट्रक्चरल फार्मूलो ॾींदो आहे। हिकु तव्हांखे इहो ॿुधाए सघे थो त कंहिं बि ॾिनल मुरकब में आंसर कहिड़ा आहिनि, तव्हां ॾिसी ऐं ॿुधाईंदो त कार्बन कार्बन ऐं हाइड्रोजन, यानी कार्बन ऐं हाइड्रोजन मौजूदु आहिनि। तव्हां खां ॿियो सवाल करे त उन्हनि जा एटम ॿुधाए सघो था, त तव्हां हितां एटम ॻणे ॿुधाए सघो था। पर 3 सवाल जो जवाबु इहो पिणु ॾींदो त आख़िरकार इहो जेको ब्यूटेन आहे या जेको बेंज़ीन आहे उहो ठहियल कीअं आहे। तव्हां बेंज़ीन जो स्ट्रक्चर फार्मूला ॾिसंदो त तव्हां ॿुधाए सघंदुसि त बेंज़ीन ब्रांच्ड या सिधी ओपन चेन वांगुरु कोन्हे को लिखियलु, हिकिड़ो क्लोज्ड चेन आहे, साइकिल चेन आहे, जंहिंमें साइकिलिक हिकिड़े तरीक़ेकार सां गोल दाइरे सां कार्बन पाण में अटैच थियल हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि जा जेके इलेक्ट्रॉन बचंदा आहिनि उन्हनि सां हाइड्रोजन ॻंढियल हूंदी आहे। हीउ बेंज़ीन जो स्ट्रक्चरल फार्मूलो आहे, जंहिंमें असांखे ख़बर पए थो त C6H6 हीअं तव्हां ओपन चेन में नथा लिखी सघो, इहो तव्हांजो फार्मूलो ग़लति थी वेंदो, पर बेंज़ीन जो फार्मूलो हिकिड़ो साइकिलिक कंपाउंड वांगुरु हूंदो आहे। टियों असां वटि आहे कंडेंस्ड फार्मूला। ऑर्गेनिक कंपाउंडनि खे असां कंडेंस फार्मूले यानी गुथियल फार्मूले में बि लिखी सघूं था। हाणे नॉर्मल ब्यूटेन जो कंडेंस फार्मूला ॾिसो, CH3 CH2 CH2 CH3। छा फ़र्क़ु आहे स्ट्रक्चरल फार्मूले ऐं कंडेंस फार्मूले में? हिकिड़ो फ़र्क़ु आहे त जेके सिंगल बॉन्ड वारियूं लकीरूं हिते ॾेखारियल आहिनि उहे हितां असां गुम करे छॾियूंसीं ऐं हाइड्रोजन कार्बन जे चौधारी फेराइण जे बजाए असां उन्हनि खे गॾु करे हिकिड़ी गुथियल शिकिल में लिखी छॾियो आहे। ईअं वरी आइसोब्यूटेन खे ॾिसो, हेॾा आइसोब्यूटेन जो स्ट्रक्चरल फार्मूला ऐं हुनजो कंडेंस फार्मूला CH3CH CH3CH3। हीउ CH3 जेको ब्रैकेट में आहे उहो हितां लॻियल ब्रांच खे ज़ाहिर करे थो। कंडेंस फार्मूला में जेकी कोवेलेंट बॉन्ड सिंगल या डबल जे लाइ लकीरूं इस्तेमालु थींदियूं आहिनि उहे असां हिते ज़ाहिर न आहियूं कंदा। ॿियो फार्मूलो आहे चौथों नंबर इलेक्ट्रॉनिक फार्मूला। हाणे हिननि ई मुरकबनि खे तव्हां जेकॾहिं इलेक्ट्रॉन ॾियणु शुरू कयो, हिते कार्बन आहे त हिते तव्हां जेकॾहिं डॉट ॾियो त हिते जेको आहे कार्बन जो हिकिड़ो एटम आहे, वरी जेको आहे सो हेठां बि कार्बन जो हिकिड़ो एटम आहे, यानी हुन जा 4 इलेक्ट्रॉन असां जेकॾहिं डॉट जी सूरत में शुरू कयूं त इहो असांजो थी वेंदो स्ट्रक्चरल फार्मूला। सभिनी खे ईअं ई ॾियूं था। मिसाल जे तौर ते हिकिड़ो स्ट्रक्चरल फार्मूला ॾिसो, प्रोपेन आहे। हाणे प्रोपेन में कार्बन जा इलेक्ट्रॉन ॾिसो डॉट जी सूरत में ज़ाहिर थियल आहिनि ऐं हाइड्रोजन जा वरी मधीणे जी सूरत में थियल आहिनि। हिन कार्बन जा वरी पाण में 3 डॉट जी सूरत में, हिकिड़ो वरी मधीणे जी सूरत में ज़ाहिर थियल आहे, त जीअं हिन कार्बन जे इलेक्ट्रॉन ऐं हिन जे में फ़र्क़ु करे सघूं। सो अहिड़ो फार्मूलो जंहिंमें इलेक्ट्रॉन डॉट या मधीणे जी सूरत में ज़ाहिर थियल हुजनि त हुन फार्मूले खे चइबो आहे इलेक्ट्रॉनिक फार्मूलो। असांजो अॼोको लेक्चर कॉन्सेप्ट मैप जो हिसो पहिरियों हिते पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।